चाल दे डॉक्टर कह रहा तू किए भला अंदर चावला अंदर खायरा हाँ हाँ अंदर हलिया हलिया तू हलिया अंदर छा ॻाल्हि भला मूं ॿुधो आहे त तूं 500 रुपया फी पोइ ॾेढी पैसे चढ़ाई पिया भला तूं मसलो ॿुधाए नहीं। अरे वो वठणी पवंदी आहे छा कयूं यार असांजो धंधो आहे छा कयूं। ख़ैर तूं ॿुधाए नालो छा अथई तुंहिंजो इहो पर्चो ॾे त भला ॾिसां। बंटी हिकु अब्बासी छोकिरो। अड़े हे कहिड़ो नालो आहे तुंहिंजो यार तूं कीअं नालो रखणु। हाँ मुंहिंजो नालो बंटी अब्बासी छोकिरो आहे हिन में को मसलो आहे तूं मज़ाक आहे असांजो नालो आहे एॾो सारो बणिया। हल छॾेसि भला तूं ॿुधाए मूंखे बीमारी कहिड़ी आहे तुंहिंजी बीमारी ॿुधाए न मूंखे भला। हा गुण जो ॿुधाई हाणे तूं मुंहिंजी बीमारी ठीकु कर न भला इहो तूं छा तूं चए वञी। अड़े कहिड़ी ॻाल्हि थो करे छड़ा कहिड़ी बीमारी थी आहे भला तूं ॿुधाए। डॉक्टर साहब मूंखे अहिड़ी बीमारी थी आहे जो कंहिं ॿिए खे थी कोन हूंदई पर जेकॾहिं उहा बीमारी थी हूंदसि नी त पोइ डॉक्टर ॾे कोन पियो हूंदो उहो। छोरा छा थियो अथई कहिड़ियूं ॻाल्हियूं करे पियो भला इहो तूंखे कहिड़ी बीमारी आहे सम्झ में नथी अचे मूंखे इहा कहिड़ी बीमारी आहे। डॉक्टर साहब मूंखे चिचड़ चक पायो भला चिचड़ कोन ॾिठो विया कॾहिं कयो चिचड़ चक पाईंदो आहे। छा चिचड़ उहो वरी छा थींदो आहे यार। डॉक्टर साहब चिचड़ चक पाया हाणे मां ॾाढो परेशान आहियां हाणे को ॻाल्हि ॿुधाए नी को भला। यार इहो चिचड़ किथे चक पाईंदो आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अरे डॉक्टर तोखे इहा ख़बर न आहे चिचड़ हिते चक पाईंदो आहे हिते चक पाईंदो आहे हुते चक पाईंदो आहे हिते चक पाईंदो आहे हिते पाईंदो आहे मथे में पेट में चेल में मथे हाणे भला ॿुधाए त भला मां छा कयां भला हिन जो। पर बंटी इहो हिकु अब्बासी छोकिरो सॼो नालो डॉक्टर सॼो नालो वठि। हा यार इहो सन्नी देवल छोकिरा पर इहो मूंखे सम्झ में नथी अचे त इहा बीमारी कहिड़ी आहे तोखे बीमारी कहिड़ी आहे मां कॾहिं न ॿुधी आहे हिन बारे में। हाणे भला मूंखे चक पातो अथई त भला मां काॾे वञा हिन चिचड़ मूंखे चक पाता 500 रुपया फी अची थी हेॾी सारी। हे सफ़ा सही थो चई सफ़ा सही थो चई हिन 500 रुपया फी भरी आहे त हाणे तूं हीअ बीमारी ठीकु कर न। अड़े चुप भॼी जहां हितां। डॉक्टर इहा कहिड़ी ॻाल्हि थी वई तूं हुनखे ॻाल्हायो त हिन में को मसलो आहे तो 500 रुपया फी वठी हल सही आहे तोखे मां गोरियूं लिखी थी ॾियां गोरियूं इहे पेनाडोल ऐं डिस्परिन थी इहे ॿई वठी ऐं पोइ राति जो अखियूं ॿूटे थधे पाणी सां पी जां। को ॼट डॉक्टर आहे तोखे त ख़बर ई कोन्हे का इहे गोरियूं त मथे सूर जूं ऐं पेट जे सूर जूं आहिनि तूं मूंखे इहो चिंचना जेका चिचड़ जी गोरियूं ॾे न मूंखे गोरी का ॾे ॿुधाए तोखे घणो किथे किथे चिंचना चक पातो आहे किथे किथे चक पाईंदो थी। डॉक्टर साहब यार इहो ॾाढो चिचड़ मूंखे ॿीअ में चक पाता ॾाढा चक पाता। हाणे मां सम्झंदो खे इहो जेको कब्ज़ी आहे नी टोरो नथो अचे नी पोइ त साईं तुंहिंजो ऑपरेशन थींदो ईअं टोरो न निकिरंदो आहे। चुत थी वियो डॉक्टर तोखे मां थो चवां हेठों त तूं तुंहिंजे ॿीअ में चक पातो थिए न ॾे मूंखे पुठीअ में चक पातो थिए कढ पियो आहियां भला ॿीअ में। छोरा तूं मूंसां ईअं छो थो ॻाल्हाए अहिड़ी सुई हणंदो ॿी फाटंदई ॿी फाटंदई पोइ तूं मूंसां ॻाल्हाए। मूंखे ख़बर न आहे डॉक्टर साहब बसि तूं मुंहिंजो चिचड़ चक सही कर 10 रुपया मुफ़्त में ॾींदोमांइ। अरे डॉक्टर साहब इहे मूंखे 10 रुपया ॾिजां 10 रुपया ॾिजां मूंखे वटि मूं वटि 60 रुपया आहे पोइ मां 60 रुपया 10 रुपया मिलाए 70 रुपया करे मां चढो वठंदुमि हिकिड़ो नंढो चढो जंहिंसां मां विझंदुमि ॿिए में। अड़े तुंहिंजो कशो फाड़ियां वञी पंहिंजो कमु नथो करे छोरा भॼी हितां भॼी त हणाइनि लतां। ॿुध डॉक्टर साहब हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुध इहो मूंखे चिचड़ सां गॾु चिबड़ बि चक पाए अथई चिचड़ सां गॾु चिबड़ इहो ॿुधो हूंदई न। हलो इहा हिकु मसलो थोरो वरी चिचड़ वारो थो हे चिबड़ बि चक पाए थो। डॉक्टर साहब हाणे सम्झ ॻाल्हि खे जॾहिं मां वांदो वेठो हूंदो आहियां तॾहिं मूंखे चिचड़ चक पाईंदा ऐं जॾहिं मां कम सां हूंदा नी तॾहिं चिबड़ चक पाईंदा। पर बंटी ओए सिधो नालो वठ मुंहिंजो। ए हा सनी देवल हिकु अब्बासी छोकिरो सही आहे। हा हाणे सही चई हाणे सफ़ा सफ़ा फर्स्ट क्लास। हाणे गौर कर मुंहिंजी ॻाल्हि ते चिचड़ ऐं चिबड़ जी का बि बीमारी न आहे हिन जी का गोरी न आहे का दवा न आहे हाणे तोखे इहो तूं खारस बारस थींदी हुई पुठी यार कहिड़ो डॉक्टर आहे त तोखे त ख़बर ई न आहे तो कंहिं विहारियो आहे खारस जॾहिं थींदी आहे न मां खणंदो आहियां हेठूं पोइ सही थी वेंदो आहे पर मूंखे त हाणे चिचड़ ऐं चिबड़ चक पाता मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। यार ख़ुदा खे मुंहिंजे क़ुर खे ॿाहूं थो ॿुधायां अहिड़ो मुंहिंजे अबे खे बि ताक़त न आहे जो तुंहिंजी बीमारी लभे यार तूं को 500 रुपया 1000 रुपया वठि तूं हलियो वञे थो मूंखे ईअं कीअं छॾींदोमांइ हा ईअं कीअं छॾींदोमांइ मूंखे ॼण तूं चूत सम्झो आहे 500 रुपया वरिता थी अहिड़ी सारी फी वरिती थी तेल हाणे डॉक्टर आहियो तूं बाक़ी हा कोन कंदोमांइ मिलाज हल तूं पागल थो सम्झे मूंखे तूं चरियो हल छा मथो ख़राबु थी थोका तोखे इलाज ई कोन थो खणे 10 रुपया डिग्री खणी तूं हिते वेही रहां तो ख़बर आहे त तूं केॾा बीमार थो करे माण्हू मूंखे बि तो बीमार कयो आहे हाँ चिचड़ चक पाता तो मूंखे बीमार कयो आहे। अरे हा मां चवां थो मां 5 में 3 दफ़ा फेल थियो आहियां 6 में पैसा ॾेई ऐं पास थियो तॾहिं वञी डिग्री मिली मूंखे बसि मां बसि कई तो वञा थो हे कहिड़ो डॉक्टर अड़े 5 में फेल थियो अड़े हल तूं हल अरे बड़े मूंखे चिचड़ चक पायो रे चिबड़ चक पायो रे काथे अड़े चिचड़ काथे चक पायो रे। अरे छॾ यार बसि मां वञा जान छॾ मुंहिंजी हिन जी माउ जी तेरा जनी हाणे थींदुमि मां डॉक्टर अबे जो इलाज कंदुमि हे डॉक्टर थी मां हाणे सीट मिली वई मूंखे।